नाज़रीन जंग शाही मां वाक़िआ अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है हुज़ूर अहमद ब्रोही। हर साल जियां इन साल भी जंग शाही शहर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में शानदार रूहानी महफ़िल हज़रत अल्लामा व मौलाना अलहाज मोहम्मद फ़ज़लुल्लाह हुसैनी की सदारत हेठ मुनक़िद कई वई, जंहिंमें हज़ारनि की तादाद में आशिक़ान रसूल जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। महफ़िल जो आगाज़ कलाम इलाही सां करण बाद सिंध के नाले वाले सना ख़्वाननि हाफ़िज़ मोहम्मद हुसैन हुसैनी, मुनीर अहमद ब्रोही, नवीद अहमद जाखरो ऐं ॿियनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान ऐं अक़दस में अक़ीदत जा गुल निछावर कया। मिलाद में लाड़ ख़ते जी मञल उलमाए करामन अलामा मौलाना सैयद दिलबर हुसैन शाह शिराज़ी, हाफ़िज़ सैयद मंजूर अहमद शाह बुखारी, शाहजहां जामिया मस्जिद के ख़तीब मुफ्ती मोहम्मद शाकिर मेमण, मौलाना अब्दुल क़य्यूम नक्शबंदी, मौलाना गुलाम मुस्तफ़ा नईमी, मौलाना अफजल करीम खलीफ़ा, मौलाना मोहम्मद सादिक हुसैनी ऐं ॿियनि ख़ातिमुल नबी आक़ाए दो जहान जे विलादत बसादत ते रोशनी विधी ऐं इन्हनि चयो त सुहिणे नबी जे अचण सां कुफ़्र जे कारण ख़त्म थी ऐं दुनिया में इस्लाम जी रोशनी फैली। जॾहिं त रब पाक ख़ुदि अर्श अज़ीम ते पंहिंजे फ़रिश्तनि खे सॾी संदन पेशानी ते हुज़ूर पुरनूर जो इस्म मुबारक लिखियो ऐं जन्नत जी हूरनि गुलमाननि जी पिणु पेशानियुनि ते इस्म मुबारक लिखी खैन सिंगारे ख़ुशी मल्हाई। इन्हनि चयो त नबी पाक जी आमद सां दुनिया में जहालत ख़त्म थी, न्याणियुनि खे इज़त मिली, उन्हनि जा भाग खुलिया, जिन खे ज़िंदा दफ़नायो वेंदो हो उन्हनि खे ज़िंदगी मिली, असांखे इंसानियत सां जीअण जो तरीक़ो सेखारियो वियो।